अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तारीख़ फ़िक्र आइन क़ौमी हक़नि जे तनाज़ुर में लिखियल लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे पाकिस्तान रज़ाकाराणो वफ़ाक़ या जबरी अलहाक़। हीअ लेख ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग जो लिखियलु आहे। पाकिस्तान जी सियासी तारीख़ में हिकु बुनियादी सवाल मुसलसिल बहस हेठि रहियो आहे। छा पाकिस्तान मुख़्तलिफ़ क़ौमुनि जी आज़ाद रज़ामंदी सां क़ाइमु थियल हिकु वफ़ाक़ आहे या अहिड़ी रियासत जिते मुख़्तलिफ़ क़ौमी वहदतनि खे मरकज़ी इक़्तिदार जे ज़रिए गॾु रखियो वियो आहे? हीउ सवाल रुॻो सियासी इख़्तिलाफ़ जो मौज़ू न, पर पाकिस्तान जे क़याम जे फ़लसफ़े, आइन जी असलियत ऐं हक़ीक़त, क़ौमी हक़नि ऐं रियासत जे मुस्तक़बिल सां लाॻापियल हिकु बुनियादी फ़िक्री सवाल आहे। वफ़ाक़ जो बुनियादी उसूल इहो आहे त मुख़्तलिफ़ क़ौमनि, इलाइक़नि या इंतिज़ामी वहदतनि खे पंहिंजी आज़ादी, मर्ज़ी ऐं गॾियल मुफ़ादनि जे बुनियाद ते हिकु सियासी मुआहिदे हेठि गॾु थियण जी इजाज़त ॾिए। अहिड़े बंदोबस्त में हर वहदत जी सुञाणप, इख़्तियार, वसीलनि ऐं सक़ाफ़ती हक़नि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो आहे। वफ़ाक़ जी ताक़त जबर मां न, पर रज़ामंदी, एतमाद ऐं बराबरी मां पैदा थींदी आहे। उन जे उबतड़, जॾहिं मरकज़ी क़ुवतूं वफ़ाक़ी वहदतनि ते सियासी, मुआशी या इंतिज़ामी बालादस्ती क़ाइमु कनि त पोइ वफ़ाक़ बाबति सवाल जनम वठंदा आहिनि। बरे सग़ीर में वफ़ाक़ी फ़िक्र जी तारीख़ पाकिस्तान जे क़याम खां बि अॻु शुरू थी। इन सिलसिले में मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो नालो वॾी अहमियत रखे थो। मौलाना 15 सेप्टेम्बर 1924 ते तुर्की जे शहर इस्तंबुल मां जारी कयल पार्टी जे मंशूर में बरे सग़ीर जे सियासी मुस्तक़बिल लाइ हिकु वफ़ाक़ी ख़ाको पेश कयो हो। उन मंशूर में ॼाणायल आहे त बरे सग़ीर मुख़्तलिफ़ तारीख़ी क़ौमनि, ॿोलियुनि ऐं सक़ाफ़तनि ते मुश्तमिल हिकु ख़ितो आहे, जंहिंखे ज़बरदस्ती मरकज़ी हुक्मरानी हेठि रखण बदिरां हिकु रज़ाकाराणे वफ़ाक़ जी सूरत में मुनज़म थियणु घुरिजे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी पंजाब, सिंध, बलूचिस्तान, पख्तून इलाइक़नि, बंगाल समेत 10 तारीख़ी वहदतनि जी सुञाणप खे तस्लीम कंदे अहिड़े सियासी बंदोबस्त जो हामी हो जिते इख़्तियार हेठां खां मथे मुंतक़िल थियनि। संदसि ख़्यालु हो त सियासी इस्तेहकाम जो बुनियादु क़ौमी आज़ादी, सक़ाफ़ती एहतराम ऐं मुआशी इंसाफ़ आहे। उन लिहाज़ खां संदसि वफ़ाक़ी तस्वुर पाकिस्तान जे क़याम खां 23 साल अॻु क़ौमी हक़नि ऐं ख़ुदि मुख़्तियारी बाबति हिकु जदीद फ़िक्री बुनियादु फ़राहम करे चुको हो। उन मंशूर में उबैदुल्लाह सिंधी एशियाटिक फेडरेशन जो ख़्यालु पिणु पेश कयो हो। 1940 जी करारदाद लाहौर पिणु घणे हद ताईं अहिड़ी सोच जी अक्कासी कंदे नज़र अचे थी। करारदाद में मुस्लमान अक्सरियती इलाइक़नि खे ख़ुदि मुख़्तियार ऐं ख़ुदि इख़्तियार वहदतनि जी हैसियत सां मुनज़म करण जी ॻाल्हि कई वई आहे। लाहौरी ठहराव में हिकु इंतिहाई मरकज़ी ऐं ताक़तवर रियासत जो तस्वुरु वाज़िह तौरु मौजूदु न हो। केतिरनि सियासी मुर्खनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान जो असुलु तस्वुरु हिकु अहिड़े वफ़ाक़ सां लाॻापियल हो जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमी वहदतनि खे वसीअ ख़ुदि मुख़्तियारी हासिलु हुजे। पर क़याम पाकिस्तान खां पोइ रियासती पॉलिसियुनि जो रुख़ आहिस्ते आहिस्ते मरकज़ियत ॾांहुं वधणु लॻो। ब्यूरोक्रेसी, फ़ौज ऐं इक़्तिदार जा अहम इदारा महदूद हल्कनि जे असर हेठि अची विया। नतीजे तौरु निंढियुनि क़ौमनि में इहो अहसासु पैदा थियो त पाकिस्तान जो अमली ढांचो उन्हनि सियासी वाइदनि खां मुख़्तलिफ़ आहे जेके क़याम खां अॻु कया विया हुआ। 1955 में वरी उन जो क़याम वफ़ाक़ी उसूलनि ते हिकु वॾो सवाल बणिजी साम्हूं आयो। अक्सरियती बंगाली क़ौम सां बराबरी करण लाइ सिंध, बलूचिस्तान सरहद ऐं पंजाब खे गॾाए हिकु वाहिद सूबे में तब्दील कयो वियो, जंहिं बाबति निंढियुनि क़ौमनि जो मौक़िफ़ आहे त उन सां पंजाबी बालादस्ती खे इदारती तहफ़ुज़ मिलियो। हिन पॉलिसी जी कामयाबी लाइ लाहौर खे तारीख़ी क़ौमी सुञाणपनि जे इनकार ऐं मरकज़ी बालादस्ती जी अलामत सम्झो वियो। सिंधी, बलोच ऐं पख्तून सियासी क़यादत उन खे वफ़ाक़ जे रूह जे ख़िलाफ़ु क़रार ॾिनो। वन यूनिट जो तजुर्बो आख़िरकार नाकाम थियो ऐं 1970 में उनखे ख़तमु करणो पियो। 1971 में ओभर पाकिस्तान जे अलॻि थियण ऐं बांग्लादेश जे क़याम वफ़ाक़ी नाकामी जो सभ खां वॾो मिसाल आहे। आबादी में अक्सरियत हुअण बावजूदु बंगाली क़ौम खे
इक़्तिदार मुंतक़िल न कयो वियो। सियासी हक़नि जे इनकार, मुआशी नाइंसाफ़ी ऐं फ़ौजी हल जी कोशिशनि मुल्क खे विरहाए छॾियो। बंगाली अवाम जे वाज़ह चूंडियल मैंडेट खे तस्लीम न करणु पाकिस्तान जे वफ़ाक़ी बहरान खे वधीक गहरो कयो, जंहिंजो नतीजो बांग्लादेश जे क़याम जी सूरत में निकितो। हीउ वाक़ियो इहो सबक़ु ॾिए थो त क़ौमनि खे कुझु वक़्त लाइ ताक़त सां गॾु रखी सघिजे थो, पर उन जी रज़ामंदी खां सवाइ वफ़ाक़ क़ाइमु नथो रही सघे। सिंध, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बि वक़्त वफ़ाक़ी ढांचे बाबति सवाल उथंदा रहिया आहिनि। सिंध में पाण जी विरछ, सिंधु दरिया ते मनसूबनि, वसीलनि ते इख़्तियार, ॿोली ऐं रोज़गार जा मसइला मुसलसिल बहस जो मौज़ू रहिया आहिनि। बलूचिस्तान में कुदरती वसीलनि ते मालिकी सिर्फ़ बलोच जी आहे। उन खां सवाइ केर बि आयो त गोरियुनि जो बख बणिजी वेंदो। उन्हनि हालतुनि में तारीख़ी क़ौमनि जे अलॻि क़ौमी वजूद जे इनकार बावजूदि 1973 जो आइन वफ़ाक़ी तवाज़ुन क़ाइमु करण जो हिकु अहम हिसो रहियो आहे। हिन आइन पाकिस्तान खे वफ़ाक़ी जमहूरी रियासत करार ॾिनो ऐं सूबनि जी आइनी हैसियत खे तस्लीम कयो। 1955 में वन यूनिट जो क़याम वफ़ाक़ी उसूलनि ते हिकु वॾो सवाल बणिजी साम्हूं आयो। अक्सरती बंगाली क़ौम सां बराबरी करण लाइ सिंध, बलूचिस्तान सरहद ऐं पंजाब खे गॾाए हिकु वाहिद सूबे में तब्दील कयो वियो, जंहिं बाबति नंढनि क़ौमनि जो मौक़िफ़ आहे त उन सां पंजाबी बालंदस्ती खे इदारती तहफ़ुज़ मिलियो। पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो दारोमदार पिणु उन उसूल ते आहे। जेकॾहिं आइन जी बालंदस्ती, क़ौमी ख़ुदमुख़्तियारी, वसीलनि जी मुनसिफ़ाणी विरछ ऐं क़ौमी सचाइनि जे एहतराम खे यक़ीनी बणायो वञे त पाकिस्तान हिकु मज़बूत रज़ाकारनि वफ़ाक़ बणिजी सघे थो। हीअ असीं हुसैन सारंग जे लेख मां चूंड वर्क आहे। अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।